हुननि पंहिंजी सतलज ऐं ब्यास नदी 1960 में भारत खे विकिणी छॾी ऐं हाणे सिंधूअ जे पाणीअ ज़रिए अकुल खां पैदल आहिनि, छा आहिनि, चरिया आहिनि, पागल आहिनि, ज़हन में कुझु अथनि कोन, छा आहिनि इहे, मूंखे त इहे बलाऊं सम्झ में कोन थियूं अचनि जेके प्लानिंग थियूं कनि। सरसब्ज़ ज़मीनूं उन्हनि खे रेगिस्तान ऐं बंजर बनाए उते ठाहिनि था प्लाटिंग जूं स्कीम, ॻोठ ख़ाली करे लतूं हणी माण्हुनि खे उते स्कीमूं आणींदा। ऐं जेके बरपट ज़मीनूं आहिनि उन्हनि बरपट ज़मीनुनि खे आबाद करण लाइ चोलिस्तान में जेके सिंध जूं सरसब्ज़ ज़मीनूं आहिनि उन्हनि खे सुकाए तबाह ऐं बर्बाद करे उन्हनि खे वीरान रेगिस्तान ऐं डेज़र्ट बनाईंदा। हिननि जी ख़्वाहिश छो आहे त सिंध खे सुकाए तबाह ऐं बर्बाद कयूं ऐं पंजाब जूं ज़मीनूं सरसब्ज़ ऐं आबाद कयूं। सिंध खे पंहिंजे जिगर जो टुकड़ो नथा सम्झनि था सिंध धारी आहे। असीं कोन था चऊं, तव्हांजा रवैया इहो तय पिया कनि त तव्हां सिंध खे धारियो था सम्झो। आउं तव्हांखे ॿुधायां पियो, इन जी तव्हांखे क़ीमत ॾियणी पवंदी। इन जी क़ीमत ॾाढी ख़तरनाक हूंदी, ॾाढी वज़नी हूंदी, ॾाढी भयानक हूंदी, ॾाढी ॾुखो ईंदड़ हूंदी, ॾाढी तकलीफ़ दह हूंदी ऐं उहा डिघी ऐं तवील मुदत वारी क़ीमत हूंदी। तव्हां सम्झो कोन पिया, आउं न हूंदुसि, ही न हूंदा, ॿिया माण्हू न हूंदा, सिंध जा ईंदड़ नस्ल ऐं बचा जेकॾहिं गस छॾे ॿिए गस ते हलिया विया ऐं उन्हनि ॾिठो त हाणे कुझु कोन वरंदो, सिंध सॼे खे जॾहिं ताईं रेगिस्तान बनाईंदो त सिंध जा माण्हू पोइ हथनि में जेको इल्मु ऐं किताब अथनि उन्हनि जे बदिरां अलाए छा खणंदा ऐं पोइ अलाए कहिड़ा नतीजा निकिरंदा।